गुज़ारिश कंदुसि सिंधी अदबी संगत ज़िले जामशोर जे राब्ता सेक्रेटरी महबूब सिंधी साहब खे त हू अचनि ऐं पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कनि। अमर ॾिनी आहे हिकिड़ी लोली जीअं सिंध जीअं सिंधी ॿोली। स्टेज ते वेठल मुंहिंजी सिंधी अदबी संगत सिंध जो सेक्रेटरी जनरल अहमद सोलंकी साहब, मोहतरम यूसुफ सिंधी साहब, ज़ाहिद राजपर, साईं अल्ताफ़ मलकाणी, मीर एतज़ाज़ ऐं पिंडाल में वेठल दोस्तो, अस्सलामु अलैकुम। जीअं सिंध जीअं सिंधी ॿोली। सभ खां पहिरीं त मां सिंधी अदबी संगत सिंध यूनिवर्सिटी शागिर्द शाख MH कुंवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जामशोर जो शुक्रगुज़ार आहियां, जिन जे गॾियल सहकार सां सिंधी अदबी संगत ज़िलो जामशोरो ही प्रोग्राम करे सघियो आहे। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जा वॾा वॾनि जंहिं क़ौमी सॾ में सॾु ॾेई अॼु असांजे प्रोग्राम खे रौनक बख़्शी आहे। जेतिरे क़दुरु सिंधी ॿोली जो सुवालु आहे त मां सम्झां थो त सिंधी ॿोली सिंधु सभ्यता जे ख़मीर मां निकितल आहे ऐं असां सभिनि जो इहो हिकिड़ो ई मुतालबो आहे त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। मां वधीक न ॻाल्हाईंदुसि त मुंहिंजा मुक़ररु दोस्त हिन ते वधीक गुफ़्तगू रखंदा। तव्हां दोस्तनि जी तमामु वॾी महिरबानी।